लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, जैसे लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, तही मारूड़ा फ़कीर वञी कंहिंदर ॾींदा दाहणी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जो शाइर साइड हाज़िर ख़िदमत आऊं जो मेज़बान राहिब चांडियो। अॼु असीं तव्हांखे तारीख़ी ज़िले उमरकोट जे नौजवान टही ऐं इनकलाबी ऐं मज़ामती शाइर जेको हिकु अदीब ऐं गायक शाइरी सां तालुक़ रखंदड़ ऐं मौसीकार अदब घराणे सां तालुक़ रखे थो। अॼु असां वटि प्रोग्राम में मौजूदु आहे साईं अली बख्श चांडियो साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां जेका शाइरी में कहिड़ी शइ खां तव्हां मुतासिर थियो जो तव्हां शाइरी में पेर पातो? वैसे त तव्हां हिकिड़े अदीब घराणे सां तालुक़ रखो था, हिकिड़े गायक घराणे सां तालुक़ रखो था, हिकिड़े शाइराणे घराणे सां तालुक़ रखो था, पर तव्हांखे उहा कहिड़ी शइ हुई जंहिं तव्हांखे मुतासिर कयो? छो त माण्हू खे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मुतासिर कंदियूं आहिनि, उनखां पोइ माण्हू उन शाइरी लिखंदो आहे या को सिंगर आहे, को ॻाइणो आहे त गायकी ॾांहुं वेंदो आहे। त तव्हांखे कहिड़ी शइ मुतासिर कयो तव्हां शाइरी लिखी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम हाज़िरिन नाज़रीन, जेको तव्हां क्वेश्चन पुछियो आहे त आउं कहिड़ी शइ खां मुतासिर थियुसि, त मूं जीअं ई अखि खोली त मुंहिंजे साम्हूं मौसीक़ी ऐं शाइरी हुई। बिल्कुलु। त उन करे उन सां दिलचस्पी रही। कुझु पढ़ण लिखण खां पोइ शाइरी जा किताब पढ़िया। सही। ऐं उन वक़्तु मूंखे यादि आहे त आउं हाजी अहमद मल्हा जा किताब पढ़ंदो हुउसि। माशाल्लाह। हरफ़े तजनीस जी शाइरी बहितरीनु शाइर हो पंहिंजे दौर जो। त उन खां पोइ ॿिया काफ़ी सूफ़ियाने तसव्वुफ़ जा शाइर आहे, उन शाइरनि खे पढ़ियो। ऐं उन खां पोइ मुंहिंजो नानो ख़ुदा बख़्श मुजाहिद चांडियो, जी जी, उहो जेको साहिब किताब आहे माशाल्लाह, उन जी उहो पाण शाइरी असांखे ॿुधाईंदो रहियो। ऐं नंढे हूंदे खां असांखे सबक़ु जीअं मिले तीअं मिलंदो रहियो। त पोइ शाइरी ॾाढो लाड़ो थी वियो। पहिरियां शौक़ु आहे, शौक़ु मां इश्क थी वञे थो ऐं शाइरी थिए थी, शाइरी जनमु वठे थी। ईअं ई मुंहिंजे वजूद में शाइरी जनमु वरितो। अच्छा, तव्हां शुरूआति में कहिड़ी शाइरी कई ऐं उन में तव्हांखे कहिड़ी मोट मिली ऐं उहा शाइरी तव्हां कीअं कई? उन मां मोट जेका तव्हांखे मिली उहा कहिड़ी सूरत में मोट मिली? जेका शुरूआती शाइरी हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे त उहा पहिरें तेॾी बहितरीनु शाइरी कोन हूंदी आहे ऐं एॾा बहितरीनु गज़ल जा नज़म कोन हूंदा। मूं गज़ल सां स्टार्टिंग कई ऐं मूंखे यादि आहे त कुझु जॾहिं ॿिया गज़ल लिखिया जॾहिं मुंहिंजो भाउ जेको मुस्तफ़ा चांडियो जी, उहो काफ़ी तिनदब कंदो आहे, हुन ते पैरोडी में लिखंदो हो। साईं मुस्तफ़ा चांडियो असांजो दोस्त मौजे जुनू साहब आहे ऐं मौजे जुनू इन देश जे ॿारनि जी पार थो हुजे। काफ़ी अहिड़ा गज़ल अथसि। अच्छा, उहो तव्हां ते माना हिकिड़ी तनक़ीद कंदो त माना हीअ शाइरी तव्हांजी हिन में हीअं आयो, हिन में हीअं आयो। उहो मूं ते काफ़ी गज़लनि जी पैरोडियूं ठाहींदो हो। अच्छा। पर हिकु ॾींहुं जेको ख़ालिद मुजाहिद चांडियो वेठो, उन चयो यार भले पाण पैरोडियूं ठाहियूं था पर हिन में शाइर मौजूदु आहे, हिकु ॾींहुं शाइर थींदो। ऐं उन जे ॿिनि लफ़्ज़नि मूंखे शाइर कयो आहे। अच्छा, शाइरी में तव्हांजो माना उस्ताद केरु आहे जेको तव्हांखे शाइरी सेखारे, जंहिं तव्हां माना शाइरी कई हिकिड़े सुठे पैमाने ते, वॾे पैमाने ते शाइरी कई? मूं जॾहिं संजीदा गज़ल लिखणु शुरू कया तॾहिं मूंखे मुंहिंजो मामू बि आहे ऐं उनखां वधीक करे मुंहिंजो उस्ताद बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे ख़ालिद मुजाहिद चांडियो, जंहिं शाइरी जे हर सिन्फ़ खां मूंखे आगाह कयो ऐं बाक़ाइदे ॿ टे कलाक वेही सम्झाईं त का जेका चवंदा हरफ़े तजनीस जी ज़रूरत कोन्हे, तव्हां सादनि लफ़्ज़नि में एॾी बहितरीनु शाइरी करे सघो था जेका ज़िंदा रही सघे। उहा कहिड़ी शाइरी आहे, कीअं शाइरी कजे? त हुन बाग़ जे हर सिन्फ़ खां मूंखे वाक़ुफ़ु कयो। सही। ऐं मुंहिंजो उस्ताद ख़ालिद मुजाहिद चांडियो आहे जंहिं मूंखे शाइरी जी सिन्फ़ुनि खां आगाह कयो ऐं मूं शाइरी लिखणु शुरू कई। ऐं काफ़ी सारियूं अॼु बि जेके शयूं लिखंदो आहियां से उस्ताद ख़ालिद वटि खणी वेंदो आहियां, उनखे चवंदो आहियां त जेकॾहिं हुन में का कमी पेशी हुजे, किथे वज़न में, किथे ॿाहिरि में, किथे ख़्याल में, किथे फ़िक्र में, त हू ई दुरुस्त कंदो आहे। चलो ठीकु आहे। इहो त तव्हां पंहिंजी शाइरी जो ॿुधायो त शाइरी तव्हां किथां खां स्टार्ट कई ऐं कीअं तव्हांखे शौक़ु जाॻियो। तव्हांजी ॻाल्हियुनि में आयो त तव्हांजो घराणो अदबी आहे ऐं उन हिसाब सां ख़ालिद मुजाहिद चांडियो तव्हांजी रहनुमाई कई ऐं शाइरी सिखी, तव्हां शाइरी पढ़ी। पर तव्हांजो ही गायकी सां कीअं तालुक़ु आहे? क्लासिकी गायकी इन सां तव्हांजो केतिरे क़दुरु तालुक़ु आहे ऐं कीअं तालुक़ु आहे? इहो किथां सिखिया? इहो शौक़ु तव्हांखे कीअं जाॻियो? असल में ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो बाबा, मुंहिंजो वालिद अली मोहम्मद चांडियो अॼु बि सिंध जो बहितरीनु मालूदी गायक आहे। पर सिर्फ़ु मालूदी न, हुन साधन ते बाक़ाइदे ॻातो आहे ऐं उहो क्लासिकी मौसीक़ी बहितरीनु नमूने सां सम्झी सघे थो। त नंढे हूंदे खां उहा गायकी मुंहिंजे घर में हुई
अॼु मुंहिंजी गायकी घर में हलंदी आहे त उन सां उस्तादनि जेके बि सिंध जा बहितरीनु उस्ताद थी रहिया आहिनि उनजो तॾहिं टाइप हूंदो हुओ, केस्टूं हूंदियूं, हाणे त इहे कार्ड निकिरी विया आहिनि, मोबाइल निकिरी वियूं आहिनि, त उन ते असां क्लासिकल गायकी ॿुधंदा हुआसीं। ऐं मुंहिंजो बाबा बि हर राग जे सुरनि खां वाक़ुफ़ु कराईंदो त हीअ राग आहे, हीअ ठाट आहे, हिन जा हेतिरा सुरनि आरोही आहिनि, अमरोही आहिनि, हीअ तीवर आहिनि, हीअ कोमल आहिनि। त अॼु ॾींहं ताईं असांखे शाइरी ऐं जेका गायकी आहे उहा जीअं वरसे में मिलियल हुजे जीअं मिलियल आहे। इन जो मतिलबु माना शाइरी या गायकी ॿई शयूं तव्हांजे वरसे में मिलियल आहिनि ऐं माना ख़ानदानी आहिनि। जी बिल्कुलु सही। तव्हां हिन वक़्त जी सिंधी शाइरी जेका नौजवान टई इनखे कीअं था सम्झो, जेका शाइरी कनि पिया, शाइरी हले पई, इन जे बारे में असांखे कुझु वज़ाहत करे ॿुधायो। अॼु जा जेके नौजवान आहिनि सिंधी शाइरी में असुल त शाइर जेको आहे तक़रीबन उहो हालतुनि जो मोहताज हूंदो आहे। जिते जहिड़ियूं हालतूं हूंदियूं आहिनि उते उहा शाइरी थींदी आहे। जिते बि ज़ुल्म तशदुद हूंदो तव्हां ॾिसंदो उते इनक़लाबी शाइर पैदा थींदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बाक़ी सिंध जो नौजवान शाइर बहितरीनु शाइरी करे पियो, तमामु ज़बरदस्त शाइरी करे पियो, पर थोरो हटी करे पियो। जेका शाइरी असांखे करणु खपे तबक़ाती शाइरी न पियो करे, रोमांटिक ज़बरदस्त लिखे पियो, जी पर हू तबक़ाती शाइरी नथो लिखे। जॾहिं त मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि उन सां कचहरी बि थी आहे त हू चवंदा आहिनि त जेकॾहिं सिंध में इनक़लाब अची वञे, सिंध ख़ुशहाल थी वञे त इनक़लाबी शाइरी मरी वेंदी। ऐं दोस्तनि खे इहो मैसेज ॾींदुसि कतई ईअं कोन्हे। अॼु बि दुनिया में जिते बि इनक़लाब आया आहिनि, जिते बि इनक़लाबी शाइरी हली आहे, उहा तारीख़ में ज़िंदा आहे ऐं हुनजी क़ौम वटि ज़िंदा आहे। बाक़ी शाइरी जी जेका शाइरनि जा फ़ैसिला, शाइरी जा फ़ैसिला आहिनि उहे सदन पुॼाणा थींदा आहिनि ऐं उहे क़ौमूं कंदियूं आहिनि। केरु कंहिंखे बहितरीनु शाइर नथो चई सघे पंहिंजो पाण खे। अॼु जे नौजवान खे सिर्फ़ु इहो घुरिजे त तबक़ाती हालतुनि ते शाइरी करे, इहा ज़रूरी आहे। छो असां वटि जेकी हींअर कंडीशन आहे, जेका हालत आहे असांजी, उन मुताबिक़ असांखे क़ौम खे मैसेज ॾिजे। शाइर लफ़्ज़ जो माना ई आहे त शऊर ॾियणु, त असीं क़ौम खे उहो शऊर ॾियूं जंहिंसां क़ौम खे फ़ाइदो पहुचे, मुल्क खे फ़ाइदो पहुचे, अवाम खे फ़ाइदो पहुचे ऐं उन्हनि जी रहनुमाई थिए। शाइर हिकिड़ो रहनुमा हूंदो आहे। तव्हां ॾिसंदा किथे बि इनक़लाब आया आहिनि उन्हनि जी शाइरनि वॾी रहनुमाई कई आहे। बिल्कुलु। त आउं सिंध जे नौजवान खे सिर्फ़ु इहो चवंदुसि त रोमांटिका भले करियो, तव्हां मूं बि रोमांटिक शाइरी कई आहे, पर तव्हां सभु जो सभु उहा शाइरी न कयो। क़ौम लाइ, सिंध लाइ तबक़ाती शाइरी कयो, हालतुनि खे कयो। पर कुझु अहिड़ा साईं आहिनि शाइर जेके नंढे पैमाने जा शाइर आहिनि असां वटि, असांजी सिंध में जेके सिंधी अदब सां तालुक़ु रखनि था, उन्हनि जे लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज हुअणु घुरिजे त माना उहे वीचारा छा कनि? माना छो त हाणे हू त ऑलरेडी वीचारा नंढे पैमाने जा शाइर आहिनि ऐं उन्हनि खे रोमांस ताईं महदूद आहिनि, या उहे जेको आहे सोशलिज़म ते नथा लिखनि, या उहे माना जेको आहे सो मज़हमती शाइरी नथा लिखनि, इनक़लाबी शाइरी नथा लिखनि, त उन्हनि खे छा करणु घुरिजे? तव्हां छा चवणु चाहींदो उन्हनि जे लाइ? शुरूआत में मूं बि अहिड़ी शाइरी कई। केरु पहिरें वॾो शाइर कोन हूंदो आहे। उन्हनि दोस्तनि खे रुॻो शौक़ु आहे, जी ठीकु आहे न। शौक़ु जेको आहे एतिरो वठी कोन हूंदो आहे, पर शौक़ु खे तव्हां तब्दील कयो पंहिंजे मुताले खे। शाइरी मोहताज आहे मुताले ऐं मुशाहिदे जी। बिल्कुलु सही ॻाल्हि। त जेकॾहिं तव्हांखे इनक़लाबीअ जी ख़बर न आहे, इनक़लाबी किताबु पढ़ो, सही, इनक़लाबी लेक्चर ॿुधो, सही, अहिड़नि प्रोग्राम में वञो, इनक़लाबी शाइरी पढ़ो, त अधु खुद तव्हां में अची वेंदी हली। मुतालियो मुशाहिदो ॿई ज़रूरी आहिनि। अॼु जे शाइर नंढड़नि शाइरनि खे ॿियो चवंदा आउं नंढड़ो शाइर आहियां अञा ताईं। सही। त तव्हां मुतालियो कयो ऐं मुशाहिदो कयो, ॿई शयूं ॾिसो ऐं पढ़ो, त तव्हांजी शाइरी में बहितरी ईंदी। अच्छा, हिन वक़्तु तव्हां पंहिंजी शाइरी में असांखे छा ॿुधाईंदो? चलो मां पहिरियां तव्हांखे नज़म ॿुधायां थो, जी, जेको मूं थर जी 60 साल ॾोकिरी ते लिखियो हो। छो त ॻाल्हि रोमांटिक मज़ामत जी हली पई, हालतुनि जी हली पई। बिल्कुलु। त आउं हुनजी हालत बयानु कयां थो त उहो नंढड़ी आहे, वॾी थिए थी, परिणिजी वञे थी, उहा ज़िंदगी जी कहिड़ियुनि हालतुनि मां गुज़रे थी, ज़माने खे कीअं थी ॾिसे उहा। ज़बरदस्त। साणुसि वेही ॻाल्हि पुछी मूं तो कीअं आहे ज़मानो वांदो, साणुसि वेही ॻाल्हि पुछी मूं तो कीअं आहे ज़मानो वांदो, बचपन खां पोइ जवानी ताईं पीरी में अॼु पेरा पातो, तोखे कीअं ज़माने भातो। थोरी ताईं सोचाई पे पंहिंजो अंदरि ॻोल्हियाई पे, माज़ी जा के वर्क पुराणा खांखोरे ॼण खोलियाई पे, मूं ॾे ॾिसंदे चप उघंदे ॻाल्हि कयईं ॻोठ असांजो, थर जे हिन वारियासे ते हो मुंहिंजे देस पियासे ते हो, 16 भाती सूर सभिनि सां ॾाढा घारिया ॾींहं ॾुखनि सां, कंहिंखे पोती कंहिंखे चोलो, कहला टुकुर कंहिंखे लोलो, धर तती जो ऊन्हारे में लाड़ पटनि ते लाबारे में,
मुंहिंजो बचपन जवानी गुज़री मिसकीनी ऐं मज़दूरी में, हर कंहिं पल पुछाणो वरितो मूंखां मुंहिंजी मजबूरी में। कणिक वढींदे गाह पटींदे ईंदे वेंदे, जंहिं बि निहारियो हेकर मूंॾे, वहशी नज़रनि ॾंग हया थे, रहज़न दुनिया रंग कया थे। वाह वाह वाह। पोइ जो मूंखे परणायो वियो, सहुरे जन लाइ सम्झायो वियो, चौरी चढ़ंदे रोंदे रोंदे लुड़क उगहंदे, माउ गिराटियूं कंध कुल्हे ते, पोढ़े पीजो हथ मथे ते। आउं वनी जा वर जी थी वियसि, पंहिंजे घाट ऐं घर जी थी वियसि, उत बि उहा ई मजबूरी ही, मूला साॻी मज़दूरी, ॾेह बि साॻियो ॾुख बि साॻी, साॻी भाती बुख बि साॻी। वाह 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 वाह। 12 बचड़ा अंग उघाड़ा, रोत गभेला रोज ऐं राढ़ा, 60 मटेविया साल असांजा, छोकर साॻिया हाल असांजा। मुंहिंजा जज़्बात तेज़ न कर तूं, हाण ज़ख़म ज़रखेज़ न कर तूं। वाह सही वाह। मूं तां कीअं ज़मानो गुज़रियो, वक़्तु सो मूंखां नाहे विसरियो, मूंखे ईअं ज़माने भातो, मूं आ ईअं ज़मानो ॼातो, मूं आ ईअं ज़मानो ॼातो। साईं मूं आहे ईअं ज़मानो ॼातो। तव्हां त माना हिन में एॾी वॾी पस मंज़र खे तव्हां खयो आहे। हिकिड़ो त तव्हां मज़ामती शाइर, इनकलाबी शाइर, उन सां गॾु तव्हां हेॾे वॾे पस मंज़र खे तव्हां कीअं खयो, ऐं उहा तव्हां छा उन्हनि खे तव्हां पंहिंजे ज़हन में इमेजरी मंज़र, छो त कुझु शाइर अहिड़ा शाइर की नंढड़ी शइ खे एॾो त माना बयानी कंदो आहे जो असांजे आम माण्हू खे उहा शइ सम्झ में ईंदी आहे। पर अॼुकल्ह जा जेके काफ़ी शाइर आहिनि उहे ईअं छो नथा लिखनि। मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, अक्सर करे आउं पंहिंजे कचहरियुनि में बि पंहिंजे दोस्तनि खां बि इहो सुवालु कंदो आहियां, ऐं असांजे चैनल जा बि जेके साथी असां वटि ईंदा आहिनि प्रोग्राम करणु, उन्हनि खां बि इहो मुंहिंजो सुवालु हूंदो आहे त यार काफ़ी अहिड़ा शाइर आहिनि ऐं तव्हां बि हिकिड़ा शाइर आहियो, पोइ तव्हां हिन हेॾनि पस मंज़रनि खे छो नथा खणो, इहो छा आहे? इहो असल में ईअं आहे त आउं जंहिं माहौल में रहां थो, जंहिं कल्चर में रहियो आहियां, उते इहे सभु शयूं मूं ॾिठियूं आहिनि। ऐं मुंहिंजो हिकिड़ो माना बहितरीनु मुशाहिदो आहे। ऐं जॾहिं बि का बि अहिड़ी शइ ॾिसंदो आहियां त उनजो मुशाहिदो कंदो आहियां, छो त हिंदू कोली असांजे पासे ग़रीब जेके आहिनि उहे वेठल आहिनि, त उन्हनि जे निंगरियुनि जी जॾहिं शादी थींदी त मूंखे यादि आहे त रोंदियूं किरी पंदियूं गश थी वेंदियूं हलियूं। बिल्कुलु। ऐं हुनजा माउ पीउ जेके आहे, छो भला हाणे त इहा कोन रहियो, पर अॻे इहो रहियो त हू तमामु परे परिणाईंदा। बिल्कुलु। त उन हिसाब सां उन शयुनि खे ॾिसंदो हुउसि ऐं इहो अहसासु मुंहिंजे अंदर में वेठल हो। वाह वाह। जंहिंखे मूं इहो बयानु कयो आहे, इहो शाइरी में इहे अहसास शाइर हर इंसान में मौजूदु हूंदा आहिनि। पोइ बयानु करणु जेको आहे शाइरी पंहिंजी तख़लीक़ हूंदी आहे। साईं जीअं चवंदा आहिनि त हिकिड़ी ॾात हूंदी आहे, हिकिड़ो ॾांहुं हूंदो आहे, ॾांहुं अलॻि शइ हूंदी आहे, ॾात बि अलॻि शइ। ॾात अलाह साईं ॾींदो आहे, ॾांहुं उस्तादु ॾींदो आहे। बिल्कुलु। पर इहा ॾात ऐं ॾांहुं बि कंहिंखे मिले हा ऐं उहो उन जो इस्तेमालु करे, हा बिल्कुलु। त ई पोइ जेको आहे सो शाइरी में हिकिड़ो माना रूहानियत हूंदी आहे, ऐं शाइरी में हिकिड़ो ज़ाइक़ो हूंदो आहे, शाइरी में हिकिड़ी मिठास हूंदी आहे। सही बिल्कुलु। अच्छा, तव्हांजी हीअ एॾो तव्हां बहितरीनु अकासी असांखे करे ॿुधाई नज़म में, हाणे असांखे वरी मुंहिंजी दिलि चवे थी साईं जिन जा कुझु सुवाल आहिनि असांजे नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि वक़्तु, उन्हनि जा बि असां थर जी वारी जेतिरा थोरा आहिनि असांखे ॾिसनि पिया प्रोग्राम में। ऐं काफ़ी असांजा दोस्त हुआ जेके पंहिंजी सिंध जा ऐं जेके असांजा फॉलोअर्स आहिनि असांखे ॾिसनि था, उन्हनि हिकिड़ो असांखे माना कमेंट में मैसेज में अक्सर करे मूंखे पंहिंजे पर्सनल नंबर ते बि चवंदा हुआ त यार असां अली बख्श जेको आहे सो शाइर ॿुधो आहे, उनजी असां कॾहिं इंटरव्यू बनाए तव्हां जेको आहे रिकॉर्ड कयो। पर अॼु जॾहिं तव्हां सां कचहरी थी हिते ऐं तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हांखे भलीकार चऊं था, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो ऐं तव्हां पंहिंजी हिन नज़म में हेॾी वॾी अकासी असांखे बयानु करे ॿुधाई। हाणे मुंहिंजी दिलि इहा ई चवे थी त वरी बि अहिड़ो ई को असांखे जेको आहे सो नज़म ॿुधायो त जीअं असांजी जेका अंदरि जी जेका बाहि आहे, जेका असांजी जेका हिन धरतीअ सां, हिन सिंध जी सकाफ़त सां, सिंधी ॿोलीअ सां ऐं असांजे सिंधी अदब सां, सिंधी मौसीक़ी, सिंधी राग सां जेको चाह प्यारु आहे उहो वरी ॿीहर वरजायो वञे। हा बिल्कुलु राइट, सही ॻाल्हि पियो करे त तव्हांजी शाइरी ॿुधण खां पोइ, हीअ नज़म ॿुधण खां पोइ असांजी दिलि इहो ई बि चए त सिर्फ़ु हाणे वेही बक़ाया प्रोग्राम में तव्हां खां शाइरी ॿुधिजे। चलो तव्हांखे हिकिड़ो ॿियो नज़म ॿुधायां थो जेको सिंध जी हालतुनि ते आहे। जी हाणे वरी सिंध जी हालतुनि ते थींदो आहे। वाह। सदन खां इहा ई रवायत अचे पई, असांजे लहू सां थी तारीख़ लिखजे। वाह वाह वाह। सदन खां इहा ई रवायत अचे पई, असांजे लहू सां थी तारीख़ लिखजे। असीं वतन जा वफ़ादार सॾिजूं, असीं शहीदनि जा वारिस था बणिजूं, असीं शहादत जा हक़दार सॾिजूं। असांजो मुक़दर आहे गोलियूं अघाणा, असांजी त तक़दीर जेलूं थाणा। असां लाइ फाहियूं फंदा ठहनि था,
असां लाइ कानून अंधा ठहनि था। वाह असां सां अदालत जो इंसाफ़ ॾिसंदे त बेॾोह सूरी ते चाढ़े छॾे थी ऐं इंसाफ़ पंहिंजा लताड़े छॾे थी। हिते रोज़ कानून शिकलियूं मटाए ऐं तरमीम जा थो नवां वेस पाए। वाह हे मेंबर मज़े सां था शिकलियूं मटाइनि, नवां रंग लाइनि, नवां रूप ठाहिनि। हिते ॼण त कानून मज़ाक़ आहे, अदल जो गिरेबां थियो चाक आहे। इन ते ई सभिनी जो इतफ़ाक़ आहे। वाह वतन खे विरहाइण जा कानून ठाहिनि, मुहाफ़िज़ खे मारण जा कानून ठाहिनि, धणियुनि खे धिकारण जा कानून ठाहिनि। न कानून कातिल खे पकिड़े सघियो आहे, अदालत जा नोटिस नोटनि ते निकिरनि। वाह वाह साईं वाह साईं रिपीट कजो साईं, ये हलन वरी। तो हिते रोज़ कानून शिकलियूं मटाए ऐं तरमीम जा थो नवां वेस पाए। हे मेंबर मज़े सां त शिकलियूं मटाइनि, नवां रंग लाइनि, नवां रूप ठाहिनि। हिते ॼण त कानून मज़ाक़ आहे, अदल जो गिरेबां थियो चाक आहे। इन ते ई सभिनी जो इतफ़ाक़ आहे। वतन खे विरहाइण जा कानून ठाहिनि, मुहाफ़िज़ खे मारण जा कानून ठाहिनि, धणियुनि खे धिकारण जा कानून ठाहिनि। न कानून कातिल खे पकिड़े सघियो आहे, अदालत जा नोटिस नोटनि ते निकिरनि। सलाहकार सभिनी जा दलाल आहिनि, विकामण जी ॿोली ॿिन्ही खे ॿुधाइनि। हे जीअरा विकामनि ऐं लाशनि खे विकिणनि, शहीदनि जे केसनि ऐं क़बरुनि खे विकिणनि। हे धरती जे दंगनि दड़नि खे विकिणनि, हे पाणी खे विकिणनि, हे ॿेटनि खे विकिणनि, हे झांगियुनि जे झूपनि ऐं झंगनि खे विकिणनि, अबोझनि जी आसुनि उमेदुनि खे विकिणनि। हे विकिणनि था जेकी विकामी सघे थो, हे विकिणनि था जेकी विकामी सघे थो, मगर मुल्क मुंहिंजो विकामी न सघंदो। भिटाई जी भेणी न भेले को सघंदो। अञा मुंहिंजी ॿाहुनि में होशू जी हिमत, अञा मुंहिंजे दीदनि में दोदे जी दहशत, अञा मुंहिंजे अंदरि इनायत जी अज़मत। अञा दिलि में दूल्हे जो दस्तूर आहे ऐं मिटी सां मोहबत जो मंशूर आहे। वरी क़ौम दहशत जी दीवार तोड़े, नए सिर हथनि जी पे ज़ंजीर जोड़े। कदम सां कदम ॾिस मिलायो अचे पई, सभई मुश्किलातूं मिटायो अचे पई। सिफ़ुनि में सभई ॼण त मंसूर आहिनि, इहे मुंहिंजी धरती जा मज़दूर आहिनि। असांजी त मिटी सां मोहबत रही आहे, असांजी त नगरी निहारे ॾिसे को। सॼी सिंध धरती जी तारीख़ पई आहे। जियूं था त दुनिया लाइ तारीख़ आहियूं, जे मारिया वियासीं त तारीख़ थियासीं, जे मारिया वियासीं त तारीख़ थियासीं। नौजवान शाइर जेतिरे क़दुरु ॾिसां थो ऐं पढ़ां थो त उन में ॿोली केतिरे क़दुरु मायने रखे थी। छाजे करे आउं सम्झां थो त ॿोली जा ज़ामिन आहिनि शाइर। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेकॾहिं उहे असांजी ॿोली जो बिगाड़ पंजनि शुरू थियनि त असांजा आईंदा नसुल असांजी ओरिजिनल ॿोली लैंग्वेज ख़तमु करे विसारे वेंदा। इन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा त? ऐं काफ़ी सारनि दोस्तनि सां इन शइ ते मूं ॻाल्हायो पिया आहे ऐं काफ़ी सारा दोस्त अहिड़ा आहिनि जिन सां मुंहिंजो बहस थियो आहे त काफ़ी लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके इस्तेमालु कंदा आहिनि, जेके हिकिड़ा इलाइक़ी लफ़्ज़ हूंदा आहिनि। ॻाल्हि थर जी पई हले, ॿोली उतरजी पई हले। हा बिल्कुलु बिल्कुलु त बिल्कुलु। इहो बिगाड़ आहे। मूंखे हिकिड़े दोस्त चयो त लतीफ़ साईं जेको आहे इहे लफ़्ज़ ईअं इस्तेमालु कया आहिनि। मूं चयो लतीफ़ साईं जॾहिं लाड़ जी ॻाल्हि कई आहे त लाड़ जी ॿोली इस्तेमालु कई आहे, जॾहिं थर जी ॻाल्हि कई आहे त थर जी ॿोली इस्तेमालु कई आहे, त उन इलाइक़े जी ॿोली इस्तेमालु कई आहे। तव्हां इन खे ग़लति वे में वठी ॻाल्हि थर जी करे ॿोली उतर जी ॻाल्हायो, लाड़ जी ॻाल्हायो या काछे जी पिया ॻाल्हायो त इहो ॿोलीअ जो बिगाड़ थींदो। छो त ए मुहावरा ए लफ़्ज़ अॻिते हली ॿोली में ज़म थी वेंदा हलिया ऐं ॿोली खे नुक़सानु ॾींदा। उन लाइ करे आउं बि चवंदुसि अॼु जे शाइर खे त तव्हां मुतालियो कयो पहिरियां सिंधी ॿोली जो, त सिंधी ॿोली केॾी ऐं केतिरी वसी आहे। हर इलाइक़े में हिकिड़ी शइ जा जेके नाला आहिनि उहे 20 नाला हुजनि था जेके सम्झ में कोन था अचनि। हिते जीअं पाण वेठा आहियूं, हिन पटी जो माण्हू ख़बर कोन्हे त पुछ छा खे चयो वेंदो आहे। बिल्कुलु। त उहो पुछ कपिड़नि खे चवंदा आहिनि। लाड़ जी ओरिजिनल ॿोली आहे। पितरी खणी अचो, पितरी छा रोटी पाणी चऊं था, हुते पितरी चवनि था। त काफ़ी सारा अहिड़ा जॾहिं तव्हां लाड़ जी शाइरी में ॻाल्हि कयो, उते जे माहौल जी, उते जे माण्हुनि जी, उते जे हालतुनि जी, तव्हां हुन में ॿोली आणियो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त अॼु जे शाइर में इहा सांगा तमामु घटि आहे जेके नौजवान ऐं नई नई शाइरी कनि पिया। मुंहिंजो उनखे मैसेज आहे, उन ते तनक़ीद कोन कयां, ऐं इस्लाह कयां थो बिल्कुलु त ख़ुदा सिंधी ॿोली जी हिफ़ाज़त कयो। पाण ॿोलियुनि जा ज़ामिन आहियूं ऐं सुभाणे पंहिंजी ॿोली इस्तेमालु कयल पंहिंजा नसुल ॻाल्हाईंदा। त उन्हनि खे घुरिजे त हिकिड़ो त मुतालियो कनि
त हीअ कहिड़े इलाइक़े जी ॿोली आहे, असीं किथे जी ॻाल्हि कयूं पिया। सही त उन हिसाब सां मुंहिंजो बि इहो मैसेज आहे त ॿोली जो एहतियात कयो ऐं ॿोली खे बहितरीनु नमूने सां पेश कयो। अच्छा, हाणे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। आख़िर में असांखे तव्हां जी 2 नज़म ॿुधाया, हाणे असांखे छा तव्हां गज़ल ॿुधाइणु चाहींदो या वरी बि को नज़म असांखे ॿुधाइणु चाहींदो? आउं सम्झां थो त साईं जन जा 2 गज़ल नज़म ॿुधाया आहिनि, त हाणे वरी गज़ल थी वञे त बहितर थी वञे। बिल्कुलु गज़ल तव्हांखे ॿुधायां थो। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी, अञा मुंद काफ़र फिरे ई नथी, ककर मां फुड़ी का किरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी, ककर मां फुड़ी का किरे ई नथी। विछोड़नि जे पोयां विछोड़ा रहिया, विछोड़नि जे पोयां विछोड़ा रहिया, वसल जी घड़ी का वरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी, जितां काल सुहिणी मटी सी रमा, जितां काल सुहिणी मटी सी रमा, उतां का ॿेड़ी तरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी। यतीमनि जे खीमनि खे साड़ियो चवनि, यतीमनि जे खीमनि खे साड़ियो चवनि, अञा बाहि सवली ॿरे ई नथी। यतीमनि जे खीमनि खे साड़ियो चवनि, अञा बाहि सवली ॿरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी। प्यासनि जो पी वई सॼो खून आ, प्यासनि जो पी वई सॼो खून आ, अञा दिलि यज़ीदी ठरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी। कदम जे मटिया काल कूफे मंझां, कदम जे मटिया काल कूफे मंझां, दुनिया विख अहिड़ी धरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी। कयो आहे साबित इहो करबला, कयो आहे साबित इहो करबला, ॾुखनि खां हक़ीक़त डरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी। अली जी इबादत इहो इश्क़ आ, अली जी इबादत इहो इश्क़ आ, सिकण खां सवा दिलि सरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी, ककर मां फुड़ी का किरे ई नथी। अञा मुंद काफ़र फिरे ई नथी। साईं तव्हां हीउ जेको वॾो पस मंज़र, हेॾो वॾो पस मंज़र तव्हां करबला जो पेश कयो आहे, काफ़ी असांजा शाइर ॿिया बि आहिनि, पर तव्हां हिते जेका माना हीउ हिकिड़ो पुठिते पियल इलाइक़ो आहे। वैसे तारीख़ सां वास्तो रखे थो उमरकोट, ज़िलो उमरकोट तारीख़ी असांजो ज़िलो आहे, पर जंहिं इलाइक़े में तव्हां रहो था उहो हिकिड़ो पुठिते पियल आहे। ऐं उन पुठिते पियल हिकिड़े झंग जो माण्हू एॾे वॾे पैमाने जी शाइरी करे त आउं सम्झां थो त इन खां वधीक ॿी का असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे ई कोन। ऐं उहा अहिड़ी तव्हांजी नज़म में हिकिड़ी अकासी ऐं वरी तव्हांजी शाइर में माने गज़ल में जेका अकासी, माना तव्हां न सिर्फ़ु हिकिड़ा नंढड़ा शाइर, जीअं तव्हां पहिरीं असांखे प्रोग्राम में ईअं चयो त आउं नंढड़ो शाइर आहियां, पर आउं सम्झां थो त जेके असांजा आम शाइर आहिनि या जेके पंहिंजो पाण खे माना अलाही बि छा सम्झनि था, त उन्हनि जे उन्हनि खां त तव्हां माना इलाही मथे पिया अचो, इलाही मथे पिया अचो। ऐं जेको तव्हां हीअ गज़ल में हेॾी वॾी माना अकासी असांखे करबला जे मैदान जी कई, अहिड़ो ई को वरी को असांखे गज़ल ॿुधायो भला। असल में हिकिड़ी शइ तव्हां चई त वॾो शाइर ऐं नंढो शाइर उनजो क़ौमूं फ़ैसिला कंदियूं, बाक़ी नंढड़े ऐं वॾे जो तालुक़ु इन सां आहे त जेकॾहिं नवां शाइर आहिनि ऐं नई शाइरी कनि पिया, जी जी, ऐं ॿी ॻाल्हि इहा त सभु हिकु जहिड़ा शाइर थी कोन था सघनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जीअं मौसीक़ी तव्हां ॾिसंदा त मौसीक़ी में बि के वीचारा कहिड़ी ॻाइनि पिया, के कहिड़ी ॻाइनि पिया, त ईअं शाइर बि जेके आहिनि हिकिड़ी सिफ़त करे अची कोन था सघनि। उन लाइ करे आउं कंहिंजी बि दिलि कोन टोड़ींदुसि, सभु मुंहिंजी सिंध धरती जा शाइर, दुनिया जा शाइर मुंहिंजा महबूब शाइर आहिनि। पर उन शइ खे साईं अकासी, जंहिं अकासी खे तव्हां खणी आया आहियो, चलो ठीकु आहे, नंढे पैमाने ते उन खे खणी बयानु कनि, पर हक़ीक़तूं त आहिनि न। बिल्कुलु साईं, असां हक़ीक़तुनि ते परदो छो ॾियूं? जी तव्हां हक़ीक़त तां परदो हटायो पिया, असांखे ख़बर पई वेली या हिकिड़े आम माण्हू खे ख़बर पई त हीउ जेको शाइर आहे हिन एॾी वॾी पैमाने ते शाइरी कई आहे, हिन हेॾी वॾी करबला जी अकासी असांखे ॿुधाई, हिन थर जी ॿुधाई, हिन थर जे मारूड़नि जी ॿुधाई, हिन यतीमनि जे ॿारनि जी ॿुधाई, पोइ असांजा ॿिया जेके शाइर आहिनि या ॿिया असीं जे उन्हनि में असां बची वियासीं। छो त असां बि सिंध जे हिन टेक्स्ट बुकनि सां या सिंध जे अदब सां या सिंधी किताबनि सां, सिंधी सकाफ़त सां वास्तो रखूं था, त असां सां गॾु आउं पंहिंजो पाण खे ई चवंदुसि, सभ खां पहिरीं त आउं पंहिंजो पाण खे चवंदुसि त असांखे बि ऐं
मूंसां गॾु जेके ॿिया बि दोस्त हुजनि उन्हनि खे बि जेके किताब खोलणु घुरिजनि, हाँ बिल्कुलु पढ़णु घुरिजनि हा ऐं उन ते तहक़ीक़ करणु घुरिजे त हीअ शइ कीअं थी, सही जी हा छो थी। छाजे करे शाइरी लाइ मुतालियो हा। ऐं मुशाहिदो ॿई शयूं जेकॾहिं ए न आहिनि त शाइरी जो को पंध कोन्हे, को माना कोन्हे। का माना कोन्हे। हाणे असांखे कहिड़ो गज़ल माना ॿुधाए। रोमांटिक ॿुधाए छॾियूं, दोस्त चवंदा रुॻो इनकलाब पियो हले। छो त काफ़ी असांजा ॾिसंदड़ अहिड़ा बि हूंदा जेके माना रोमांटिक खे वधीक पसंदि कंदा हूंदा ऐं उहे बि असांजा हिकिड़ो माना हिसो आहिनि असांजो, उहे बि असांजा माना मन जा मोती आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी इहा पेशकश सभिनी दोस्तनि जे लाइ। शाइरी बि तमामु बहितरीनु आहे ऐं इहो बिल्कुलु थियणु खपे, थियणु खपे, ज़रूरी बि आहे। हा ऐं रोमांस सां इख़्तिलाफ़ कोन्हे त शाइरी रोमांस नाहे करणी, शायदि शाइरी खे जनम ई रोमांटिक रोमांटिक ॾींदो आहे, इश्क ई आहे। इश्क आहे जेको शाइरी खे पैदा करे थो। चलो तव्हांजे साम्हूं गज़ल हिकिड़ो पेश कयां थो। जान वेंदी रहे पर जुदाई न थिए, जान वेंदी रहे पर जुदाई न थिए। जान वेंदी रहे पर जुदाई न थिए, भरम रखजां पिरी बेवफ़ाई न थिए। हा ज़माने जूं ज़रपोश नज़रूं ॾिसी, हा ज़माने जूं ज़रपोश नज़रूं ॾिसी, ॿार थी पए मतां का ॿियाई न थिए। जान वेंदी रहे पर जुदाई न थिए, दोस्ती जो कसम दिलि लॻी आ वई, दोस्ती जो कसम दिलि लॻी आ वई, हाण पारत अथई दिलि पराई न थिए। वाह 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 सही वाह। दोस्ती जो कसम दिलि लॻी आ वई, हाण पारत अथई दिलि पराई न थिए। जान वेंदी रहे पर जुदाई न थिए। रूह मकरूह रीतियुनि खां रखजां परे, वाह सही, रूह मकरूह रीतियुनि खां रखजां परे, रहदननि खां मतां पोइ रिहाई न थिए। वाह जान वेंदी रहे पर जुदाई न थिए, रूह रेंकल हवी जा अञा पिया रोअनि, वाह रूह रेंकल हवी जा अञा पिया रोअनि, हाण कंहिंजी क़बर जी कुशाई न थिए। वाह सही, हाण कंहिंजी क़बर जी कुशाई न थिए। जान वेंदी रहे पर जुदाई न थिए, विख तुंहिंजी वधे विख मुंहिंजी वधे, वाह वाह सही वाह। विख तुंहिंजी वधे विख मुंहिंजी वधे, ॾांहुं ॾोरे वठूं का ॾुखियाई न थिए। ॾुखियाई न थिए, सही वाह। जान वेंदी रहे पर जुदाई न थिए, इश्क आहे अली जो अक़ीदो पिरी, वाह इश्क आहे अली जो अक़ीदो पिरी, तात हलंदी रहे तन्हाई न थिए। जान वेंदी रहे पर जुदाई न थिए, भरम रखजां पिरी बेवफ़ाई न थिए। भरम रखजां पिरी बेवफ़ाई न थिए। ऐं अलाह कंदो इहा बेवफ़ाई कोन थींदी, वरी बि तव्हां सां प्रोग्राम असां रखंदासीं, बेवफ़ाई कोन थींदी। नाज़रीन, इन सां ई अॼु को प्रोग्राम अॼु जो शाइर पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान राहिब चांडियो ऐं साथी साईं इसरार चांडियो ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।